अॼु पाण सिंध जे इन सरकश कहाणीकारा नसीम थीबो बाबति ॻाल्हि ॿोल कंदासीं, जंहिं पंहिंजे लिखनि जे ज़रिए सिंध जे माण्हुनि सां इश्कु कयो, जंहिं फू जवानीअ में ॿियनि शागिर्दाणियुनि वांगुरु रुॻो पंहिंजी शिकिल ऐं सूरत, कपिड़नि ऐं सैंडलनि, लिपस्टिक ऐं कजल ते ध्यानु न ॾिनो, पर सिंध जी सुञाणप बहाल कराइण लाइ हैदराबाद जे रस्तनि ते ॿियनि सिंधियाणियुनि सां गॾु बुख हड़ताल करे नई ऐं सिहतमंद रवायत खे जनमु ॾिनो। हिन नंढड़ी वहीअ में साबित कयो त औरतूं कमज़ोर न आहिनि, पर मर्दनि वांगुरु पंहिंजे वतन जे दिफ़ा लाइ अॻियनि मोर्चनि ते विढ़ी सघनि थियूं। नसीम थीबो 1 अप्रैल 1948 ते कालके मेहर जे ॻोठ घाड़ीअ में मीर अब्दुल बाक़ी थीजे जे घर में जनमु वरितो। संदसि वालदह बेगम बादाम नातवान पंहिंजे दौर जी बहितरीन लेखक हुई, जंहिं ख़ुशख़सलत ख़ातून जहिड़ो किताबु लिखी अदबी मैदान में मञता हासिलु कई। इहो किताबु पोइ सिंधी अदबी बोर्ड छापे पधिरो कयो। नसीम जो वालिद रवायती क़िस्म जो ज़मींदार हुयो ऐं हू न्याणियुनि जे तइलीम जो मुखालिफ़ हुयो। उन करे हिन नसीम जी पढ़ाईअ जी मुखालफ़त कई, पर संदसि माउ बेगम बादाम नातवान, जेका न फ़क़ति पाण पढ़ियल लिखियल औरत हुई पर इंतिहाई बाशऊर बि हुई, जंहिं मुड़ुस जी मुखालफ़त बावजूदु पंहिंजी धीउ खे आला तइलीम ॾियारी। नसीम इब्तिदाई तइलीम दादू ज़िले जे ॻोठ ॻाड़ीअ मां हासिलु कई, जॾहिं त संदसि वालिद तरफ़ां वधीक तइलीम हासिलु करण जी मुखालफ़त बैदि माउ खे शिकारपुर नानाणनि जे घर मोकिले छॾियो, जिते हिन वधीक तइलीम हासिलु कई। नसीम रवायती वॾेरकी सोच खे शिकस्त ॾींदे सिंध यूनिवर्सिटी जामशोरो मां इक़्तिसादियात में MA जी डिग्री हासिलु करे वरिती। नसीम थीबो पेशे जे हवाले सां सिंध यूनिवर्सिटी में इक़्तिसादियात जे शोबे में असिस्टेंट प्रोफेसर जे उहिदे ते रही ऐं 2000 ईस्वी में रिटायरमेंट वरिताई। नसीम सिंधी ॿोलीअ जी बहितरीन लेखिका हुई, ख़ासि करे कहाणीअ में खेसि मख़सूस सुञाणप ऐं हैसियत हासिलु रही। हिन खे लिखण जो ॾांहुं पंहिंजे वालदह बादाम नातवान वटां वरसे में मिलियो। जॾहिं संदसि पहिरीं कहाणी ॻोढ़नि जी रिखा शाया थी, उन वक़्तु पाण 10हीं क्लास जी शागिर्दियाणी हुई। उन बैदि हिन केतिरियूं शाहकार कहाणियूं लिखियूं, जिन में घायल थी घारियां, वढी जिन वधियास, मूं झेड़ींदे छॾिया, उभियल चंड पस पिरी, रसंदो भरजंदो घाव ऐं अहसास जा चक ख़ासि ज़िक्र जे लाइक़ु आहिनि। नसीम पंहिंजे लिखण बाबति हिकु इंटरव्यू में चयो हो त आउं नंढे हूंदे खां ई इन अदबी माहौल में पली आहियां, जिते जज़्बनि जो इज़हार कलम ज़रिए थींदो हो। संदसि कहाणियुनि जा अक्सर उनवान लतीफ़ जे बेतनि मां वरितल आहिनि। हुन 70 ऐं 80 वारनि ॾहाकनि में तमामु सुठियूं ऐं छिरकाईंदड़ कहाणियूं लिखी अदबी हलक़नि में पंहिंजी अलॻि सुञाणप पैदा कई। हिन 25 जे लॻभॻि कहाणियूं लिखियूं, जेकी उन वक़्त जे मशहूरु अदबी रिसालनि सोजरो, बरसात, हलचल ऐं महराण में छपियूं। संदसि कहाणियुनि में ॻोठाणी ज़िंदगीअ जा चिटा अक्स मिलनि था। औरतुनि सां थींदड़ मुआशरती ॾाढायूं, ज़मींदारनि जा हारियुनि ते थींदड़ ज़ुल्म ऐं पुलिस जूं रहज़ोरायूं संदसि कहाणियुनि जा मौज़ू आहिनि। 80 वारे ॾहाके खां पोइ हिन लिखणु घटाए छॾियो। रिटायरमेंट खां पोइ हिन कराचीअ में सचल ॻोठ वारे इलाइक़े में रहाइश इख़्तियार कई। नसीम थीबो जा नानाणा शिकारपुर जा वेठल हुआ, तंहिं करे हिन जो नंढपिण ऐं जवानी बि शिकारपुर में गुज़री। संदसि कहाणियुनि जो मजमूओ उभर चंड पसपिरी
सिंधी अदबी बोर्ड तरफ़ां 2013 में छपाए पधिरो कयो वियो, जंहिंजो मुर्तब दीन मोहम्मद कलोड़ो आहे। डॉक्टर फैज़ जूणी जो नसीम थीबो जे लिखड़नि ते राय ॾींदे चवे थो त हिन जा अफ़साना काफ़ी एहसासाती आहिनि। अदब में ख़ासि करे सिंधी अदब में अक्सर करे इहो ॾिठो वियो आहे त मर्दनि ते तनक़ीद कई वई आहे या उन्हनि जे उणायुनि बुरायुनि ऐं बदकारियुनि खे बयानु कयो वियो आहे, पर नसीम जो रवैयो बिल्कुलु अलॻि आहे। हू जिते मर्दनि खे सुठो नथी सम्झे, उते औरत जे इन रवैये खे पिणु निजे थी, जेको हक़ीक़त ते ॿधल न आहे। असांजे अफ़सानी अदब में पढ़ियल मर्द खे ज़हनी तौरु इन ॻाल्हि तरफ़ राग़िब कयो वियो आहे त हू अणपढ़ियल औरत खे क़बूल करे, पर हिकु पढ़ियल औरत घटि पढ़ियल या नंढी नौकरी वारे मर्द खे क़बूल नथी करे छो? नसीम पंहिंजे कहाणियुनि में अहिड़ा सुवाल उभारे थी। अहिड़ी औरत खे सुठो न सम्झंदे हूअ इहो सम्झाए थी त इंसान जो किरदारु सुठो आहे त इहो उन पढ़ियल खां बहितर आहे जंहिंमें इंसानियत जी बूह बि न आहे। नसीम थीबो पंहिंजे शागिर्द हुजण वारे दौर में सियासी तौर ते बि सरगर्म रही। हिन वन यूनिट टोड़ण वारी तहरीक में बि हिसो वरितो। वन यूनिट ख़िलाफ़ बुख हड़तालुनि ऐं मुज़ाहिरनि दौरान नसीम थीबो ॿियनि सिंध जे नियाणियुनि अख़्तर बलोच, रियाज़ मेमन ऐं नसीम सिंधी सां गॾिजी बहिरो वरितो। नसीम थीबो मुल्क जी नाले वारे सियासतदान रसूल बख्श पलीजो जी घरवारी ऐं नाले वारे कम्युनिस्ट अॻुवाण मीर थीबे जी भेण हुई। पलीजे साहब सां संदसि शादी 1968 में थी, जंहिंमां खेसि तान्या ऐं अनीता नाले 2 नियाणियूं पैदा थियूं। ॿई अदबी खेत्र में ॼातल ऐं सुञातल लेखकाऊं आहिनि। नसीम थीबो जी सुञाणप इहा न हुई त हू रसूल बख्श पलीजो जी घरवारी हुई, पर हिन जी सुञाणप हिकु कहाणीकार ऐं अदीब तौरु हुई। हिन जी सिंध जे नामियारे सियासतदान रसूल बख्श पलीजे सां शादी कीअं थी, इन सुत्र खे सुलझाइण बदिरां पाण हिते इहा ॻाल्हि वाज़िह कंदा हलूं त इहो संदसि ज़िंदगीअ जो तलख़ तजुर्बो हो। पंहिंजे हिकु इंटरव्यू में हिन शादी बाबति सुवाल जो जवाबु ॾेई पंहिंजा फट ॿीहर खोलण न थे चाहिया। अम्बरीन हिस्बानी जॾहिं हिकु इंटरव्यू दौरान खांसि इहो सुवालु पुछियो हो त तव्हांखे पंहिंजी शादीअ जो तजुर्बो कीअं लॻो, त बक़ौल अम्बरीन हिस्बानीअ जे हिन जे 2 लफ़्ज़नि वारे जुमिले जे पहिरें लफ़्ज़ जो उचार तमामु डिघो हो। उहे लफ़्ज़ हुआ तमामु तुलफ़। हिन पंहिंजे ज़िंदगीअ जे इंतिहाई अहम ऐं नाज़ुक सुवाल जे जवाब में तकड़ में चयल इन लफ़्ज़नि जी तसहीह कई ऐं चयो तुलफ़ अञा हल्को लफ़्ज़ आहे, मूं वटि इहे लफ़्ज़ बि कोन्हनि जंहिंखे आउं इन लाइ इस्तेमालु करे सघां। मर्द बुनियादी तौरु बेवफ़ा आहे, हू प्यार करे न ॼाणे। अम्बरीन चवे थी त संदसि जवाबु ॾियण महिल मूड जी गंभीरता ॾिसी मूंखे इन साॻे मौज़ूअ ते ॿियो सुवालु करण जी ज़रूरत न थी ऐं मौज़ू मटाए छॾियो। रसूल बख्श पलीजे ऐं नसीम थीबो विच में बाज़ाब्ता तलाक़ त न थी हुई, पर हू अमली तौरु हिक ॿिए खां अलॻि थी चुका हुआ। नसीम पंहिंजे 2 नियाणियुनि अनीता ऐं तान्या जी पाण पंहिंजे वसीलनि मां बहितरीनु परवरिश कई। संदसि धीउ तान्या पलीजो बि हिकु सुठी लेखक आहे, जॾहिं त संदसि ॿी धीउ अनीता मशहूरु लेखक ऐं कालम निगार एजाज़ मंगीअ जी घरवारी आहे। नसीम थीबो 19 मार्च 2012 ते 64 सालनि जे ॼमार में वफ़ात कई। नामियारे कालम निगार एजाज़ मंगी नसीम थीबो खे लफ़्ज़नि जी जेका ख़ूबसूरत भेटा ॾिनी आहे, अचो त पाण ॿुधो। ऊन्हारा सियारनि में ऐं सियारा ऊन्हारनि में ओलजी अॻिते वधनि था। वक़्त जूं वीरूं सांझीअ जे सुरमई रंगनि में ज़िंदगीअ जा इहे पल पसाइनि थियूं, जेकी कॾहिं अखियूं आलियूं थियूं कनि ऐं कॾहिं चपनि मथां मुर्क मोटाइनि थियूं। अॼु घायल कूंज वांगुरु अदी नसीम जी वरसी आई आहे, तॾहिं यादि आई हिन जी थधी पेशानी, हिन जी ख़ामोश सूरत, हिन जूं बंदि अखियूं
ऐं हिन जी सुनी पियल कुझु टक ऐं कुझु सुदका। गुज़िरियल 6 सालनि खां वठी मूं मुसलसल सोचियो आहे त इन मुसाफ़िर माईअ जे लाइ कुझु लिखां जेका ज़िंदगीअ जे प्लेटफॉर्म ते मुंहिंजे हथ में पंहिंजी मुकमिल ऐं ग़ैर मुकमिल कहाणियुनि वारो ब्रीफ केस ॾेई पाण इन रेल में चढ़ी हली वई जंहिंजी काई मंज़िल कोन्हे। हूअ हली वई ऐं पोयां रहिजी वियूं हिन जूं अहिड़ियूं सारूणियूं जिन खे सिर्फ़ु सुलझाइजे बि त ॻोठाणी औरत खे चोटीअ जहिड़ो हिकु नावल वजूद में अची वञे। इहो साॻियो इहो ई नावल हूंदो जेको हिन अधूरो छॾियो। इहो नावल जंहिंजो उनवान हो रसंदो भरजंदो घाव। के बि टे लफ़्ज़ ज़िंदगी जी एतिरी ख़ूबसूरत वज़ाहत नथा करे सघनि जेकी इहे टे लफ़्ज़ आहिनि। ज़िंदगी वाक़ई रसंदो भरजंदो घाव आहे। जॾहिं इहा ज़िंदगी सिंधी ॿोली जी सरकश ऐं सुहिणी कहाणीकारा नसीम थीबो जी हुजे त उन में हुस्न जा हज़ारे पहलू चिमकी पवनि। हू जेका बहादुर दिलि ऐं दिमाग़ वारी औरत हुई उन जी ज़िंदगी सिर्फ़ु किताबनि वारी शेल्फ न हुई। हू हिकु क्लासिकल औरत हुई, मिठड़े आवाज़ वारी ॻाइणी ऐं मौसीक़ी सां एतिरी मुहबत कंदड़ जेतिरी मुहबत पहिरीं ऐं पोएं प्यार में हूंदी आहे। हिन जे वजूद में नृत जूं कई निहारियूं बि हुयूं। हू अयाज़ जे उन्हनि ॿोलनि जहिड़ो रक़्स कंदी हुई त प्रीत पिरीअ जी पायल पायल, प्रीत पिरीअ जी पायल पायल, आयल आयल, घायल घायल मुंहिंजा पेर। पर हूअ कला जे कूड़े जहान जी कोॾी न हुई। हू सचे मोतीअ जहिड़ी मासूम औरत हुई। हिन जे जहिड़ी ख़ूबसूरत औरत बेखौफ़ ऐं क्लासिकल औरत सिंध में कॾहिं पैदा थींदी। हू हाणे असां जेतिरो वेझो न आहे जो असां हिन खे छुही सघूं। असां सिर्फ़ु चंड खे इहा वेनती करे सघूं था त उभर चंड पस पिरी तो वेझा मूं ॾूर। महिरबानी।